नाज़रीन, क़ौमी असैम्बली जे 8 ऐं पंजाब असैम्बली जे 3 ख़ाली सीटुनि ते नंढी चूंड लाइ वोटिंग जारी। पोलिंग अमल बिना के वक़्फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। कराची जे ॿिनि तकनि NA 237 ऐं NA 249 समेत 7 सीटुनि ते हुकूमती इत्तेहाद इमरान ख़ान में दंगल। NA 157 मुल्तान ते मेहरबानो कुरैशी ऐं अली मूसा गिलानी में सख़्त मुक़ाबिलो। इलेक्शन कमीशन पोलिंग स्टेशन ते मोबाइल फ़ोन इस्तेमाल करण जो नोटिस वरितो। नाज़रीन, क़ौमी असैम्बली जे 8 ऐं पंजाब असैम्बली जे 3 ख़ाली सीटुनि ते नंढी चूंड लाइ वोटिंग जारी। पोलिंग अमल बिना के वक़्फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। कराची जे ॿिनि तकनि NA 237 ऐं NA 249 समेत 7 सीटुनि ते हुकूमती इत्तेहाद इमरान ख़ान में दंगल। NA 157 मुल्तान ते मेहरबानो कुरैशी ऐं अली मूसा गिलानी में सख़्त मुक़ाबिलो। इलेक्शन कमीशन पोलिंग स्टेशन ते मोबाइल फ़ोन इस्तेमाल करण जो नोटिस वरितो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।